रोज़ो बस हिकिड़ो नबी साईं। जीअं नबी साईं जे नबूवत में को शरीक न आहे त नबी साईं जे रोज़े मुबारक में भी को शरीक न आहे। असांजो नबी भी हिकिड़ो त नबी साईं जो रोज़ो मुबारक भी हिकिड़ो। शरीयत में जेकर का अल्लाह वारे जे मथां कुबो ठाहिण जी इजाज़त हुजे हा त असां हाले जी शरीर में हज़रत साईं वॾनि जे मज़ार ते वॾो सोन ऐं चांदी जो कुबो ठाराए सघूं पिया। असांखे ताक़त आहे अल्हम्दुलिल्लाह, पर असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी भी हिकिड़ो त नबी साईं जो रोज़ो मुबारक भी। जे नबी साईं जे नबूवत में को शरीक न आहे त नबी साईं जे रोज़े मुबारक में भी को शरीक न आहे। ये नबी साईं जी ख़ुसूसियत आहे। हूअं भी कब्र में पक्की सिर इस्तेमाल करण जी इजाज़त न आहे। बाहि जी पकल शइ आहे। कब्र जे मथां मेणबत्ती भी ॿारण जी इजाज़त न आहे। अगरबत्ती ॿारण जी भी इजाज़त कान्हे वका। कब्र जे मथां को बल्ब भी न ॿारियो त तव्हां सम्झो त सॼी राति रोशनी हुजे कब्र ते। हाय जाए किथे कलराठी ज़मीन है, सिम है, उते तव्हां कब्र खोटो था, पानी निकिरी थो अचे त उते भी काठ जा ताक इस्तेमाल कयो। सीमेंट जे ब्लाक जी इजाज़त न आहे। बांस जूं लकड़ियूं हुजनि या सरनि जा तीला हुजनि उहे इस्तेमाल कयो जंहिंसां हुनखे मईत खे ढकियो। बाक़ी सीमेंट जे ब्लाक जी भी इजाज़त न आहे। सॼी इन्हनि खे ख़बर आहे। पढ़नि था बाबा बरेली भी हनफी, असां भी हनफी, हू भी सुन्नी असां भी सुन्नी, हू भी कादरी असां भी कादरी। किताब फ़िक़े जेके असां पिया पढ़ूं हू मदरसे में, हदीसुनि जा सियाए सित जेके असांजे मदारिस में साॻा उन्हनि सॼी ख़बर अथनि त इहे सभु नाजाइज़ कम आहिनि, पर पोइ ॿुधाइनि कोन। मां तव्हां खां पुछां थो, अबू जहल खे ख़बर न हुई त मुहम्मद मुस्तफ़ा सचो आहे? इहो अबू जहल ज़ालिम बैतुल्लाह जो तवाफ़ पियो करे। हे तवाफ़ कंदा, असां त ज़िंदगी में तवाफ़ कोन कयो आहे, पर उहो ज़ालिम अबू जहल रोज़ानो बैतुल्लाह जो तवाफ़ कंदो। असां त ज़मज़म जे पाणीअ जा ॿ ढुक पीअंदा आहियूं, सो बि हाजी मिलाए ॾींदा आहिनि। इहो बेईमान अबू जहल ज़मज़म जो पाणी पीअंदो त हुयो, पर ज़मज़म जे पाणीअ सां विञजंदो बि हो। असां त आदिलपुर जे मस्जिद में सीमेंट जी बोरी ॾिनी आहे, पर हुन ज़ालिम बैतुल्लाह तबीब करायो हो, मस्जिद हराम ठाराई हुई। अजअलतुम सिकायतल हाज व इमारतल मस्जिदिल हराम। असांजी सबील त आदिलपुर जा मलंग पीअंदा आहिनि, पर हुन बेईमान जी सबील उन वक़्त जा हाजी सगोरा पीअंदा, पाणी पियारींदा, ख़िदमतूं कंदा, नंगर कंदा। तवाफ़ पियो करे बैतुल्लाह जो त हिकिड़ो दोस्त घाटो, उहो बि हुन सां गॾु तवाफ़ पियो करे। त उन दोस्त पुछा कयसि, रईस हीउ जेको नबी हिते पैदा थियो आहे मुहम्मद मुस्तफ़ा, उनखे सुञाणी थो? त इन ज़ालिम अबू जहल बैतुल्लाह जे साम्हूं पंहिंजे दोस्त खे चयो त मुहम्मद मुस्तफ़ा मुंहिंजे साम्हूं ॼाओ, मुंहिंजे साम्हूं जवान थियो, मुंहिंजे साम्हूं ख़दीजा सां शादी कयईं। मां हुन जे पीउ खे सुञाणा थो, अब्दुल्ला जो पुटु आहे। मां हुन जे ॾाॾे खे सुञाणा थो, ख्वाजा अब्दुल मुतलिब जो पुटु आहे। भला ॾे हवाल, इहो सचो आहे या कूड़ो आहे? त इहो ज़ालिम अबू जहल बैतुल्लाह जे साम्हूं पंहिंजे दोस्त खे थो चवे, यार 40 सालनि में मुहम्मद मुस्तफ़ा कॾहिं माण्हुनि ते कूड़ कोन ॻाल्हायो आहे, त अलाह ते कूड़ कीअं ॻाल्हायो? जेकर पुछा थो करे त मुहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो सचार मक्को मदीनो त पंहिंजी जाइ ते, पर काइनात में मुहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो सचो तोखे न मिलंदी। ज़ालिम जॾहिं मञी बि थो त सचो आहे त पोइ मुस्लमान चवंदो, चई बसि इहो असांजो पंहिंजे सरदारी जो मसइलो आहे। जेकर मां मुस्लमान थींदुसि पोइ असांजी सरदारी हली, चौधरा पे हली, पोइ त हर ॻाल्हि मुहम्मद मुस्तफ़ा जी मञी पए, असांजी ॻाल्हि त ख़तमु, ज़िद ई न ॻाल्हि थिए। यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम
कुरान तो फरमा नबी साईं खे ईअं सुञाणंदा जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणबो आहे। हिते 10,000 जो मजमो हुजे, तूं स्टेज ते बीठो हुजी, तुंहिंजो पुटु वेठो हुजे, पंहिंजे पुट खे सुञाणंदे की न कोन तूं सुञाणंदा त हीअ अलाह जो सचो नबी। नबी साईं जे नबूअत में हुननि खे कोई शक कोन हो, पर ज़िद्दियत अॼोके दौर जा इहे असांजा जेके चौधरी अली पीर आहिनि, हिननि खे हर शइ जी ख़बर आहे त हीअ जेके माण्हू असांजे ॾाढो झुकनि था, इहो जाइज़ न आहे। ख़बर अथनि पहिरें पई मिलणु झुकणु इहो सजदे रुकू सां मुशाबे आहे, हराम। इहा ख़बर कान अथनि, सॼी ख़बर अथनि पर जलींदा कोन मुरीद। असांजा हज़रत साईं मोहम्मद आलिम जरार पौगवार रहमतुल्लाह अलैह साईं जे मलफूज़ात खे तव्हां पढ़ियो आहे? जतो इहो हिकिड़ो साईं जी वॾी दावत कई, 60-70 देगियूं लाथईं, पोइ साईं जन खे दुआ जे लाइ घुराईं। पोइ साईं जो हुते पहुता त हू वरी झुकी करे साईं जन धिको ॾिनो, फरमायो त मां तुंहिंजी मानी त कोन खणंदुसि, पर तुंहिंजो पाणी जो ढुक बि मां न पीअंदुसि। तूं ख़ुदा जे आॾो मूंखे जवाबदार थो बनाए, रब जे आॾो मूंखे तूं जवाबदार थो करी। क़यामत जे ॾींहुं रब असां खां पुछा करे त तव्हां मुंहिंजे ॿाननि खे पंहिंजे आॾो झुकायो पिया, पोइ मां छा जवाबु ॾेई सघां? अंतुम अज़ललतुम इबादी हाउलाए, ऐं असां वारा जहिड़ा मौलवी पीर केरु झुकंदो त हुनजे पुठीअ खे थपकी, जीअं पाॾे जी पुठीअ खे धकु हणबो आहे। शाबाश, तूं साईं अदीब मुरली। अरे बाबा झलियो हिननि खे, इहो नाजाइज़। दुआ कयो अल्लाह सम्झ ॾे। नबी साईं जे बासत जो मक़सदु इहो त हीअ जेका ख़ुदा जी मख़लूक आहे, रब जा बाना आहिनि, इहे माण्हुनि जे आॾो न झुकनि, कंहिंजे आॾो झुकनि, अलाह जे आॾो झुको रब जे आॾो। मेंह गाहु खाईंदी आहे त कंधु हेठि कंदी आहे, घोड़ो दाणो खाईंदो आहे त कंधु हेठि कंदो आहे, शींहं जहिड़ो ताक़तवर जानवर जंहिं महिल शिकार खाईंदो आहे उहो बि कंधु हेठि कंदो आहे। पर जंहिं महिल इंसान जो वारो आयो, रब फरमायो हज़रत इंसान, मां रब तोखे 2 फुटनि जेतिरा हथ थो ॾियां, तूं हीअ पंहिंजी इज़त वारी गर्दन रोज़ी जे आॾो न झुका, रज़ाक जे आॾो झुका। रब फरमायो जीअं कोरीअ रोज़ार ठाहे मखे खे फसाईंदो आहे, मच्छर खे फसाईंदो आहे, इन्हनि बि अलाह वारनि जे दरगाहुनि ते करोड़नि जा ख़र्च करे हिननि ग़रीबनि सादनि मुस्लमाननि खे फसायो। पोइ कोरीअ रोज़ार वेड़े रत चूसींदो आहे, हीअ वरी ईमान पिया चूसींदा। सम्झो था की न?